अलैहि वसल्लम। अल्लाह पाक के आखिरी रसूल मकबूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, हर मुसलमान जी रत ऐं माल ऐं इज़्ज़त ॿिए मुसलमान ते हराम आहे। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, को मुसलमान के मुसलमान जो माल उन जी इजाज़त जे बग़ैर न खणे, कंहिंजी आबरू रेज़ी यानी बेइज़्ज़ती न करे, कंहिं मुसलमान खे नाहक ऐं ज़ुल्म कंदे क़त्ल न करे, छो जो ही सभु सख़्त जुर्म आहिनि। मुफ्ती साहब एक ॿिए मक़ाम ते लिखनि था त मुसलमान खे न दिलि में हक़ीर ॼाणो, न उनखे हक़ारत जे लफ़्ज़नि सां पुकारियो, न ई बुरे लक़ब सां यादि करियो, न उनजो मज़ाक़ उॾायो। अॼु असां में हीउ ऐब घणो आहे, पेशे नसब या ग़रीबी ऐं मुफ़लिसी जे करे मुसलमान भाउ खे हक़ीर ॼाणींदा आहियूं त हू पंजाबी आहे, हू बंगाली आहे, हू सिंधी आहे। इस्लाम इहे सभु फ़र्क़ु मिटाए छॾिया। माखीअ जी मख मुख़्तलिफ़ गुलनि जी रस चूसींदी आहे त उनजो नालो माखी थी वेंदो आहे। ईअं ई जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामन पकिड़े वरितो त सभु मुसलमान हिकु थी विया, हबशी हुजे या रूमी, अरबी हुजे या अजमी। हज्जतुल विदा जो मौक़ो अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिना शरीफ़ में ख़ुतबो इरशाद फरमायो। उन ख़ुतबे में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे मुखातिब थींदे इरशाद फरमायो, हीउ कहिड़ो महीनो आहे। बिल्कुलु वाज़े ॻाल्हि हुई, हज जो मौक़ो हो ऐं हज ज़ुल्हिज्जतुल हराम में ई अदा कयो वेंदो आहे। पर सहाबा किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम जो अदब ॾिसो, सहाबा किराम खे गुमान थियो त शायदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने जो नालो तब्दील फरमाइण वारा आहिनि। लिहाज़ा अर्ज़ु कयूं अल्लाह व रसूलुहु आलम, यानी अल्लाह ऐं उनजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर ॼाणीनि था। असांजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, छा ही ज़ुल्हज जो महीनो न आहे? सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, छो न? जी हा, हीउ ज़ुल्हज जो ई महीनो आहे। मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियो सुवाल कयो, हीउ कहिड़ो शहरु आहे? हीउ बिल्कुलु वाज़े ॻाल्हि हुई, हज मके में ई अदा कयो वेंदो आहे। पर सहाबा किराम अलैहिम रिदवान हिन भेरे बि अदब कंदे अर्ज़ु कयो अल्लाह व रसूलु आलम, अल्लाह ऐं उनजा रसूल बहितर ॼाणीनि था। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा ही बलदा यानी मक्का मुकरमा न आहे? सभिनी अर्ज़ु कयो, छो न, बिल्कुलु ही मक्का मुकरमा ई आहे। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों सवाल इरशाद फरमायो त हीउ कहिड़ो ॾींहुं आहे? सहाबा किराम अलैहिम रिदवान जन हिन भेरे बि अदब विचां चयो अल्लाह ऐं उनजा रसूल बहितर ॼाणीनि था। रसूल ख़ुदा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, छा ही यौमुन नहर न आहे? सभिनी अर्ज़ु कयो, छो न, ही यौमुन नहर यानी क़ुर्बानी जो ई ॾींहुं आहे। हाणे प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, बेशक जीअं हिन ॾींहं जी हिन शहर ऐं हिन महीने में हुरमत ऐं इज़्ज़त आहे, तव्हांजे रत, तव्हांजा माल ऐं तव्हां जूं इज़्ज़तूं ईअं ई हिकु ॿिए ते हराम आहिनि। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जी शरह में फरमाइनि था, हरम जी हद में जीअं हिकु नेकी 1 लख बणिजी वेंदी आहे, ईअं ई गुनाह 1 जो लख आहे। उन करे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिते जो गुनाह ॿियनि मक़ामात जे गुनाह खां सख़्तु तरीन आहे। ईअं ई मुसलमान जी रत, माल, इज़्ज़त ज़ुल्मनि बर्बाद करणु सख़्तु तरीन आहे। मुफ्ती साहब हिकु मक़ाम ते फरमाइनि था, यानी जीअं माहे ज़िलहज में ख़ुसूसन अरफ़ा जे ॾींहुं हरम शरीफ़ जी ज़मीन में गुनाह करणु तमामु वॾो ॾोह आहे, जो उन में 3 ॾोहनि जो मेड़ आहे। हिकु गुनाह, हिकु ॾोह मोहतरम जॻह जी बेहुरमती, ॿियो ॾोह हुरमत वारी तारीख़ ऐं महीने जी बेअदबी, टियों ॾोह। ईअं ई मुसलमान जी रत वहाइणु, माल खसणु, इज़्ज़त पामाल करणु खोड़ ॾोहनि जो मेड़ आहे, जो ही ज़ुल्म भी आहे, अल्लाह पाक जी नाराज़गी जो सबब भी आहे ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकलीफ़ जो सबब पिणु आहे। जो अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिं कंहिं मुसलमान खे तकलीफ़ पहुचाई उन मूंखे तकलीफ़ पहुचाई। प्यारा इस्लाम भाइरो, अफ़सोस, सद अफ़सोस,
हाणे असांजे मुआशिरे में ॿियनि जी इज़त पामाल करण खे मामूली सम्झियो वेंदो आहे। कॾहिं मज़ाक जे बुनियाद ते ॿियनि खे ज़लील कयो वेंदो आहे। को ॿियनि खे सख़्तु जुमिला चवंदो ऐं इज़त नफ़्स पामाल कंदो आहे। कंहिंजी ग़रीबी खे ताने ऐं बेइज़ती जो निशानो बणायो वेंदो आहे। कंहिं ज़ात खे घटि सम्झी करे उनखे मुआशिरे में ज़लील कयो वेंदो आहे। जंहिं वटि नियाणियूं ई नियाणियूं हुजनि, पुट न हुजनि, उनखे ताना ॾिना वेंदा आहिनि। सेठ मुलाज़िम खे ज़लील कंदे नाहे शर्माईंदो, सभिनी जे साम्हूं हुनजी इज़त पामाल करे छॾींदो आहे। सदको ख़ैरात करिणो हुजे त कुझु अमीर शोहरत जे चकर में ग़रीबनि जूं तस्वीरूं कढंदा आहिनि, पंहिंजे नाले जी सखावत जी वाह वाह कंदा ऐं वेचारनि ग़रीबनि जी इज़त ऐं नफ़्स सां खेॾंदा आहिनि। शादी वग़ैरह में कॾहिं कॾहिं ग़रीब रिश्तेदारनि खे ज़लील कयो वेंदो आहे। बल्कि हाणे त वन क्लिक फार्मूलो बि अची वियो आहे। माण्हू खिल भोग यानी प्रैंक जे नाले ते ॿियनि जो मज़ाक ठाहे करे सोशल मीडिया ते ॾींदा ऐं लखनि किरोड़नि जे साम्हूं वेचारे जी इज़त पामाल करे छॾींदा आहिनि। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम सहाबा किराम अलैहिम रिदवान खां पुछो, छा तव्हां ॼाणो था अल्लाह पाक जे वेझो व्याज खां वॾो गुनाह कहिड़ो आहे? सहाबा किराम अलैहिम रिदवान जन अर्ज़ु कयो, अल्लाह व रसूलुहु आलम, यानी अल्लाह ऐं उनजा रसूल बहितर ॼाणीनि था। त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, बेशक अल्लाह पाक जे वेझो व्याज खां वॾो गुनाह मुसलमान जी इज़त खे हलाल सम्झणु आहे। ए आशिकान रसूल, जॾहिं अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे महबूब जन मुसलमाननि खे अहिड़ी इज़तुनि सां नवाज़ियो आहे त असां ते लाज़िम आहे त असां ॿियनि जी इज़त करियूं। अचो हिन ज़मीन में क़ुर करीम जी कुझु तालीमात ॿुधूं ऐं उन्हनि खे पंहिंजे किरदार जो हिसो बणाइण जी कोशिशि करियूं था। सूरह हुजरात 26 सिपारे में हिकु मुख़्तसिर सूरत आहे। सिर्फ़ु 2 रुकू ऐं 18 आयतुनि जी हिन मुख़्तसिर सूरत में तमामु घणी तालीमात ॾिनी वई आहे। ख़ासि तौरु मुसलमाननि खे इज्तिमाई यानी मिली जुली करे रहण वारी ज़िंदगी जा आदाब सेखारिया विया आहिनि। यानी असांखे पंहिंजनि मुसलमान भाइरनि सां कहिड़ो रवैयो रखिणो आहे। असांजा वालिदैन हुजनि या भेण भाउ, पाड़े वारा हुजनि या इलाइक़े वारा, या परे जो को अज़ीज़ हुजे या को अणवाक़िफ़, मतिलबु त हर उहो शख़्स जेको मुसलमान आहे, चाहे उहो दुनिया जी कंहिं कुंड कुड़िस में छो न रहंदो हुजे, जॾहिं बि असांजी उन सां मुलाक़ात थिए असांखे उन्हनि सां कहिड़ो सलूक करिणो आहे, उन बाबति सूरह हुजरात में 6 मदनी गुलनि जो ख़ूबसूरत गुलदस्तो पेश कजे थो। अचो क़ुर करीम जा अता कयल ही 6 मदनी गुल ॿुधूं ऐं अॼु खां ई उन्हनि खे पंहिंजे किरदार जो हिसो बणाइण जी कोशिशि करियूं इंशा अल्लाहुल करीम। अल्लाह पाक सिपारे 26 सूरह हुजरात जी आयत नंबर 11 में इरशाद फरमाए थो, जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीति आहे, ए ईमान वारो, मर्द ॿियनि मर्दनि ते न खिलनि। थी सघे थो त उहे उन्हनि खिलण वारनि खां बहितर हुजनि ऐं न औरतूं ॿियनि औरतुनि ते खिलनि। थी सघे थो त उहे उन्हनि खिलण वारनि खां बहितर हुजनि। मुसलमान जी इज़त ऐं ताज़ीम आहे त कहिड़ी तरह बि उनजो मज़ाक न उॾायो वञे। आयत करीमा जे हिन हिसे में इन ॻाल्हि जी तालीम ॾिनी वई त को मर्द ॿिए मर्द जो ऐं का औरत ॿी औरत जो मज़ाक न बणाए। हर हिकु जो पंहिंजो ज़ौक़ु हूंदो आहे, ज़िंदगी गुज़ारण जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। असां कंहिंजे अंदाज़ ते तनक़ीद नथा करे सघूं, असां कंहिंजे लिबास ते, उनजे लाइफ स्टाइल ते तनक़ीद नथा करे सघूं। एसि ताईं जो जेकॾहिं को गुनहगार आहे त उनखे बि सुठे अंदाज़ सां नेकी जी दावत ॾिनी वञे, पर उनजो मज़ाक बणाइणु हरगिज़ दुरुस्त न आहे। अॼुकल्ह असां वटि हीअ वबा तमामु घणो आम थी वई आहे। कंहिं ॾाढ़ी शरीफ़ जी सुन्नत सजाई त उन ते तनक़ीद, को इमामो शरीफ़ यानी पटको पाए थो त उन ते तनक़ीद, को अधु पिनी ताईं सुन्नत जे मुताबिक़ कमीज़ पाईंदो आहे त उन ते तनक़ीद, लाचार ग़रीबनि जी लिबास ते ताना मेहणा ॾिना वेंदा आहिनि, ॿियनि जो नक़ल करणु, उन्हनि जे अंदाज़ जो मज़ाक बणायो वेंदो आहे। एसि ताईं जो कंहिं कुझु नादान कुदरत जे ठहियल शयुनि जो मज़ाक बणाईंदे बिल्कुलु बि न आहिनि शर्माईंदा। कंहिंजी अखि टेढ़ी आहे त उनखे काणो चई करे मज़ाक बणाईंदा आहिनि, कंहिंजो नकु डिघो आहे त उनजे नक जो मज़ाक, कंहिंजा चप थुल्हा आहिनि त उनजे चपनि जो मज़ाक, कंहिं वेचारे जी टंग में मसइलो आहे त उनखे मंडो चई करे मज़ाक बणाईंदा आहिनि ऐं साम्हूं वारे जी इज़त ऐं नफ़्स खे भोरा भोरा करे छॾींदा आहिनि। हाय असांजूं बेएहतियातियूं, हाय ही गफ़लत अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, पंहिंजे भाउ सां झेड़ो न करियो, न उनजो मज़ाक बणायो। हिकु हदीस पाक में आहे, माण्हुनि जो मज़ाक बणाइण वारे जे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोलियो वेंदो, पोइ उनखे पुकारियो वेंदो, अचु वेझो अचु। जॾहिं हू वेझो ईंदो त दरवाज़ो बंदि कयो वेंदो, अहिड़ीअ तरह कई भेरा कयो वेंदो। हाय
उहे नादान जेके ॿियनि जी इज़त जो ख़्यालु न आहिनि रखंदा, मज़ाक़ कंदा ऐं ॿियनि खे ज़लील करे खिलंदा ऐं ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। हिन रिवायत खे ॿुधनि, हिन ते गौर कनि, थोरो सोचियो त सही। उहो क़यामत जो ॾिहाड़ो 50,000 सालनि जो ॾींहुं, ट्रामे जी ततल ज़मीन, बाहि वसाईंदड़ सिज, हर पासे नफ़्सी नफ़्सी जो आलम। उन्हीअ सूरत हाल में जॾहिं कंहिंखे जन्नत जी तरफ़ पुकारियो वेंदो, उन जी दिलि में केॾी ख़ुशी दाख़िल थींदी। उहो पंहिंजी क़िस्मत रश्क कंदे वॾी उम्मीद सां जन्नत ॾांहुं डोड़ंदो। पर हाय, जीअं ई जन्नत जे वेझो पहुचंदो, दरवाज़ो बंदि कयो वेंदो। थोरो तसवुरु त कयो, उन वक़्तु केॾी नदामत थींदी। उम्मीदुनि जा ॾीआ यकदमि उझामी वेंदा, ख़ुशियूं मल्हाईंदड़ दिलि ज़रा ज़रा थी वेंदी जो हीउ बदनसीब दुनिया में ॿियनि जो मज़ाक़ बणाईंदो हो, क़यामत जे ॾींहुं उनखे बुरे कम जो बदिलो ॾिनो वेंदो। अल्लाह तबारक व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।